अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरजानी खां मुज़फ़र नोहानी जी ख़बर ॾींदा हलूं। मीरवा गोरजानी में इंसानी खिदमत करण अफ़ज़ल इबादत आहे जे जज़्बे हेठि मीरवा गोरजानी सिटीज़न कम्यूनिटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो ज़ुल्फ़कार अली राजपूत जी राइशगाह ते पुरवकार तक़रीब कोठाए बुनियाद रखियो वियो, जंहिंजो मक़सद शहर जे इज्तिमाई मसइलनि खे फिलफोर हल करण लाइ सिटीज़न कम्यूनिटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी चूंड पिण कई वई। मीरवा गोरजानी में इज्तिमाई मसइलनि खे हल करण लाइ मीरवा गोरजानी सिटीज़न कम्यूनिटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो बुनियाद रखी हेठियां उम्मीदवार चूंडिया विया। सदर राणा ज़ुल्फ़कार अली राजपूत, सीनियर नायब सदर राणा ताहिर राजपूत, नायब सदर राणा सादिक आलिम राजपूत, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मलिक अरसलान ऐं कमेटी मेंबर्स नईम असगर राजपूत, मलिक नसीर, इनामुल्ला आराई, आदिल शेख ऐं अजमल मेंगवाड़ खे चूंडियो वियो। जंहिंखां पोइ डॉक्टर सईद अहमद राजपूत, राणा ज़ुल्फ़कार अली राजपूत, समाजी अॻवान कामरेड सिराज अहमद राजपूत, राणा सादिक आलिम, राणा ताहिर राजपूत, डॉक्टर गनी हैदर गोरजानी, मोहम्मद याकूब आराई, इम्तियाज़ राजपूत, पीर सैयद वसीम अहमद शाह, गुलू मेंगवाड़ समेत ॿियनि अॻवाननि सिंध इशूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त असां प्रोग्राम में बिला तफ़र्रुक़ ज़ात नस्ल वग़ैरह जे शहर जे इज्तिमाई मसइलनि खे फ़ौरन हल करण लाइ शहर जे सभिनी बिरादरीन जे मोअज़्ज़ीन समेत नौजवाननि शिरकत कई, जंहिं राणा अली अकबर राजपूत, बिलाल आराई, ख़ालिद राजपूत, रियाज़ अहमद राजपूत समेत ॿियनि वॾे तइदाद में हिकु थी करे ॿधीअ जो सबूत ॾेई शहर जे इज्तिमाई मसइलनि जे हल लाइ मीरवा गोरजानी सिटीज़न कम्यूनिटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सां गॾिजी इंसानियत जे जज़्बे सां सरशार थी हर वक़्तु लबैक चवंदासीं। प्रेस क्लब मीरवा गोरजानी जी पूरी टीम शिरकत कई। शहर जे सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि प्रेस क्लब मीरवा गोरजानी जे टीम खे प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते मीरवा गोरजानी जो आवाज़ दुनिया जे कुंड कुड़छ ताईं पहुचाइण ते साराहियो ऐं बहितरीन लफ़्ज़नि जी भेटा पेश कई।